मुर्तज़ा भुट्टो क़त्ल केस 14 सालनि बैदि खुली वियो, अपीलूं मंज़ूर। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे मोभे पुट शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो क़त्ल केस 14 वरनि बैदि ॿीहर खुली वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं सिंध हाई कोर्ट पारां जवाबदारनि जी बर्रियत ख़िलाफ़ अपीलूं मंज़ूर कयूं वयूं आहिनि। सिंध हाई कोर्ट शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो क़त्ल केस में 2011 में दाख़िल करायल दरख़्वास्त खे ॿुधण लाइ मंज़ूर कंदे दरख़्वास्त गुज़ार खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि ऐं धुरियुनि खे तलब करे वरितो आहे। शहीद मीर मुर्तज़ा जो क़त्ल केस 14 सालनि बैदि ॿीहर खोलण बैदि दाख़िल करायल दरख़्वास्तनि ते 3 हफ़्तनि खां पोइ ॿुधणी थींदी। साल 2010 में शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे मुलाज़िम नूर मोहम्मद सिंध हाई कोर्ट में जवाबदारनि जी बर्रियत ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। दरख़्वास्त जा वकील पीर मजीदाणो, ज़हीर सूमरो, सज्जाद अब्बासी गुज़िरियल ॾींहुं अदालत आॾो पेश थिया, जंहिं बैदि सिंध हाई कोर्ट अपील ॿुधणी लाइ मंज़ूर करे वरिती। वाज़े रहे त 20 सेप्टेम्बर 1996 ईस्वी ते मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं साथियुनि खे कराची में मीर मुर्तज़ा जे घर 70 क्लिफ्टन ॿारां सरेआम गोलियूं हणी शहीद कयो वियो हो। डिसंबर 2009 में हाई कोर्ट 20 पुलिस ऑफिसरनि खे सबूत न हुजण जे बुनियाद ते आज़ादु करे छॾियो हो। अदालत जन ऑफिसरनि खे बरी कयो हो। उन्हनि में अॻूणो चीफ IB मसूद, अॻूणो DIG शोएब सिडल, SSP वाजिद दुरानी, अॻूणो एडिशनल IG शाहिद हयात ऐं ॿिया शामिल हुआ। क़त्ल केस जे जवाबदार इंस्पेक्टर हक नवाज़ ख़ुदकशी करे छॾी हुई। अदालत पारां समूरनि जवाबदारनि जी बर्रियत ख़िलाफ़ 2011 में अपील दाख़िल कई वई हुई। हाणे 14 वरनि खां पोइ हाई प्रोफाइल केस ॿीहर अदालत में हलंदो।